1843 ईस्वीअ में जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो, जंहिंखां पोइ 1845 ईस्वीअ में बम्बई जे बोर्ड ऑफ एजुकेशन सिंध में तालीमी एजेंसी ठाहिण खां पोइ सिंधीअ खे सूबे जी सरकारी ज़बान बणाइण जो मुतालबो थियो, जंहिंखां पोइ 1848 ईस्वीअ में बम्बई जे गवर्नर सर जॉर्ज क्लार्क हिकु अहम हुकुमनामो जारी कयो, जंहिं में सिंधी ॿोली खे सिंध जी दफ़्तरी ज़बान बणाइण जो हुकुम ॾिनो। हुकुमनामे में चयल हो त असांखे सरकारी लिख पढ़ लाइ मुल्की ॿोली यानी सिंधी राइज करणु घुर्जे। रेवेन्यू ऐं अदालती ऑफिसर ऐं मुलाज़िमनि खे सिंधी सिखण लाइ 18 महीननि जो मुदो ॾिनो वञे, जंहिं में सिंधी ॿोली जो इम्तिहान पास करण सां गॾोगॾु ग्रामर ऐं लुगत छपराइण जो कम बि तुर्त कयो वञे। ॻाल्हि हिननि कई हुई सर बाटल फ्रेयर, उहो इहो हो त जेको अंग्रेज़ ऑफिसर सिंध में हुकूमत करे थो उनखे सिंधी ॿोली लाज़मी ॼाण घुर्जे। छाकाणि उहो न ॼाणंदो त पोइ सिंधी माण्हुनि जूं दरख़्वास्तुनि जा फ़ैसिला कीअं थींदा, ऐं उन्हनि जे लाइ बाक़ाइदे कोर्स मुक़ररु कया विया ऐं इहो चयो वियो त जेको सुठियूं मार्कूं खणी अंग्रेज़ ऑफिसर पास थींदो उनखे प्रमोशन ॾिना वेंदा ऐं उनखे कंहिं बहितर जाइ ते नौकरीअ में रखियो वेंदो जीअं हू सुठियूं पघारूं खणे अॻियां हले। त हुननि असांजी ॿोलीअ खे, हालांकि हुननि जी ॿोली अंग्रेज़ी, हू हिकिड़ा हाकिम हुआ, सभु करे सघिया पिए, पर उन जे बावजूद बि सिंधी ॿोलीअ खे हुननि तमामु घणी पंहिंजी पज़ीराई ॾिनी ऐं सिंधी ॿोली हलंदी रही पाकिस्तान ठहण ताईं। 1851 ईस्वीअ में सिंध जे कमिश्नर हिकु इतलाहनामो कढी सरकारी अमलदारनि खे हिदायत कई त हू सभु सिंधीअ में इम्तिहान पास करण सां गॾोगॾु आईंदे सरकारी लिख पढ़ सिंधीअ में करण, यूरोपी ऐं ॿियनि ऑफिसरनि खे सिंधी में इम्तिहान पास करण ऐं सिंधी स्कूल खोलण जो ऐलान कयो वियो। पर सिंधी ॿोली जे मुक़ररु सुरतक्ती न हुजण करे 1852 ईस्वीअ में सरकारी सुरतक्ती मुक़ररु करण जे लाइ 10 मेंबरनि ते मुश्तमिल कमेटी जोड़ी वई, जिन में 4 हिंदू ऐं 4 मुस्लमान ऐं 2 अंग्रेज़ शामिल हुआ। घणे बहस मुबाहिसे खां पोइ सिंधी ज़बान जे लाइ अरबी सिंधी सुरतक्ती मुक़ररु थी ऐं सर बाटल फ्रेयर कमिश्नर सिंध जी सिफारिश ते ईस्ट इंडिया कंपनीअ फ़ैसिलो कयो त सिंधी लिखण लाइ अरबी सिंधी रसमुल ख़ित अख़्तियार कई वञे। सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरी ज़बान बणाइण जे लाइ सिंध जे कमिश्नर 25 मार्च 1857 ईस्वीअ ते सिंध जे कलेक्टरनि ॾांहुं हुकुमनामो मोकिलियो त सिंधी ॿोली रेवेन्यू ऐं अदालतुनि में इस्तेमालु कई वञे। 29 अगस्त 1857 ईस्वीअ ते माण्हुनि खे इतलाह ॾिनो वियो त अॼु खां पोइ सिंध जी दरबार में हर क़िस्म जी अरीज़ी सिंधीअ में लिखी ऐं मोकिली वञे। 12 दिसंबर 1857 ईस्वीअ ते सिंध जे कलेक्टर कराची, हैदराबाद ऐं शिकारपुर जे सियासी नाज़िम ऐं कमिश्नरनि खे मुकमल तौर ते अदालती ऐं रेवेन्यू ॿोली सिंधी हुजण जो हुकुम जारी कयो ऐं 28 दिसंबर 1858 ईस्वीअ ते बम्बई सरकार खे इतलाह कयो त सिंध जे सूबे में सिंध खे दफ़्तरी ॿोली बणायो वियो आहे। सिंध जी तारीख़ में 29 अगस्त इहो ॾींहुं हो जंहिं ॾींहं ते सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरी ॿोली जी हैसियत मिली हुई। अॼोको ॾींहुं सिंधी ॿोलीअ लाइ हिकिड़ो अहम ॾींहुं आहे, छाकाणि त 1857 29 अगस्त ते अंग्रेज़ दौर में जॾहिं सिंध हुई त सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोली करार ॾिनो वियो। उन वक़्तु सिंध जो कमिश्नर सर बाटल फ्रेयर हो, जंहिंजो सिंधी ॿोली खां तमामु घणो लॻाव हो ऐं ॿिया बि कुझु अहिड़ा अंग्रेज़ ऑफिसर जिन सिंधी ॿोलीअ खे चाहियो पिए ऐं सिंधी ॿोलीअ खे तरक़ी करण लाइ हुननि कोशिशि कई ऐं अलफ़ बे ठाहिण में मदद कयूं। हुननि इहो चाहियो पिए त जेको सिंधी माण्हू आहे सिंध में रहे थो उनखे पंहिंजी ॿोली ॾिनी वञे ऐं पंहिंजी ॿोलीअ में हू जेकॾहिं पंहिंजी लिख पढ़ कनि ऐं कोर्ट में या ऑफिस में पंहिंजो कमकार हलाइनि त उहो बहितर थींदो। ऐं पोइ हिन हिकिड़ो ऑर्डर कढियो त अॼोके ॾींहं खां वठी अॻियां जेकॾहिं को बि सिंधी माण्हू का बि अरीज़ी, का बि दरख़्वास्त, का बि अहिड़ी शइ कंहिं बि सरकारी ऑफिस में पेश करणु चाहे थो त उहा सिंधीअ में हूंदी, पर जेकॾहिं उहा फारसी या अरबी या कंहिं बि ॿोलीअ में हूंदी त उन सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ जो तर्जुमो उन सां ज़रूरी हूंदो, तॾहिं उहा
दरख़्वास्त सम्झण में ईंदी ऐं पोइ उन ते जेको आहे लाइअमल थींदो। 29 अगस्त 1857 ईस्वीअ में बरतानिया सरकार सिंधी ॿोलीअ खे क़ौमी तालीमी ऐं सरकारी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो हो। 27 सालनि ताईं सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरी ॿोली तौरु इस्तेमालु कयो वेंदो हो, पर तारीख़ जे ज़ुल्म जो शिकार थियल सिंधी ॿोलीअ खे 14 अक्टूबर 1954 ईस्वीअ ते 1 यूनिट मरण खां पोइ सिंधी ॿोली खां दफ़्तरी ॿोली वारी हैसियत खसिजी वई। बरतानवी राॼ खां 1 यूनिट ताईं 97 साल क़ौमी ऐं दफ़्तरी ॿोली तौरु मञियल सिंधी ज़बान 1 यूनिट टुटण तोड़े 72 ईस्वीअ जे ॿोली एक्ट जी मंज़ूरीअ बावजूदि सिंध में सिंधी ॿोली खे उहा मञता न मिली सघी जेका दुनिया जे ॿियनि मुल्कनि में क़दीम ॿोलियुनि खे हासिलु आहे। अक्सर सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि मां सिंधी ॿोली खे अणएलानियल तौरु निकाली मिलियल आहे। 152 साल अॻु 29 अगस्त 1857 ईस्वीअ में बरतानवी अख़्तियारनि सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ऐं सरकारी ॿोली जो दर्जो ॾिनो हो। 98 सालनि ताईं सिंधी ॿोली खे परॻणे में दफ़्तरी ॿोलीअ तौरु इस्तेमालु कयो वेंदो रहियो। जनरल अयूब ख़ान जे मार्शल जे दौर ऐं 1 यूनिट जे ख़ात्मे बैदि सिर्फ़ 3 दर्जे ताईं सिंधी पढ़ाइण जा हुकुम जारी कया विया। जॾहिं पाकिस्तान ठहियो त कुझु वक़्त खां पोइ सिंधी ॿोलीअ खे पुठियां धिकियो वियो। ख़ासि करे जेके फ़ौजी हुकुमरान ईंदा विया, अयूब ख़ान ॿिया टिया, उन्हनि ऐं पोइ सिंधी माण्हू काफ़ी उन लाइ विढ़िया ऐं काफ़ी घोटालो थियो। बहरहाल हाणे सिंधी ॿोली पंहिंजी तरक़ी करे रही आहे ऐं सरकार जी का उनखे सरपरस्ती हासिलु कान्हे, न को मर्कज़ी सरकार न को छा, पर सिंधी माण्हू पंहिंजी हिमत ते ऐं पंहिंजे गॾियल तौर ते सिंधी ॿोलीअ में किताब, सिंधी ॿोलीअ जा सुधारा, सिंधी उन में कुझु सरकार जो हिसो ज़रूरु आहे ऐं जेके असांजा अदारा आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि। 1 यूनिट ख़िलाफ़ जाखोड़ींदड़ धुरनि 1 यूनिट जे ख़ात्मे वारी तहरीक जी कामयाबी खां पोइ अणएलानियल तौरु ॿोलीअ खे दफ़्तरनि मां निकालीअ ते का असराइती जुदोजहद न कई, जंहिंखां पोइ 1972 ईस्वीअ में ॿोलीअ जी असुल हैसियत बहाल कराइण लाइ पीपल्स पार्टी जी हुकूमत ॿोली एक्ट आंदो, जंहिं मूजिबि सिंधी ज़बान खे क़ौमी सरकारी ऐं दफ़्तरी ॿोली करार ॾिनो वियो, पर अॼु ॾींहं ताईं उन ते को बि अमल न थी सघियो आहे ऐं न ई उहो ख़्वाबु साबिया बणिजी सघियो आहे। वफ़ाक़ जे ब्यूरो ऑफ करिकुलम पारां फ़ैसिलो कयो वियो हो त स्कूलनि ऐं कॉलेजनि में उर्दू ॻाल्हाईंदड़ शागिर्दनि खे सवली सिंधी पढ़ाई वेंदी, जॾहिं त सिंधी ॻाल्हाईंदड़ शागिर्दनि खे आसान उर्दू पढ़ायो वेंदो। 1972 ईस्वी में ॿोली एक्ट मंज़ूर थियण ते लसानी सोच रखंदड़ रईस अमरोई जे उर्दू का जनाज़ा है धूम से निकले जे कालमनि बाद थियल हंगामनि सबबि ॿोली एक्ट ते अमल अणएलानियल बंदि कयो वियो। ॼाम सादिक अली जी वॾ वज़ारत वारे दौर में सिंधी ॿोली अख़्तियारी जे क़याम बावजूदि ॿोलीअ बाबति फ़ैसिला ऐं सिंधीअ खे दफ़्तरी ॿोली करार ॾियण तोड़े स्कूलनि में लाज़मी सिंधी पढ़ाइण जोगा बंदोबस्त न थी सघिया। जंहिं नमूने असां चाहियूं था त सिंधी ॿोली अॻियां वधे, जेको 72 में सिंधी ॿोली जो एक्ट बि पास थियल आहे, उन ते बि अमल कोन पियो थिए। जेके बोर्ड लिखणा आहिनि, सॼे जेके सरकारी बोर्ड आहिनि कराचीअ में, सॼी सिंध में, रेलवे ते, बस स्टॉप ते, दुकाननि ते सिंधीअ में लिखणा आहिनि, पर अफ़सोस आहे त अॼु ताईं उहे सिंधीअ में लिखिया न पिया वञनि, न को लिखिया विया आहिनि। इन करे असांजी इहा ज़रूरु घुर थींदी सरकार खां त सिंधी ॿोली वारो एक्ट जेको 72 में पास कयो वियो, उन ते मुकमिल अमल करायो वञे त बहितर थींदो। ज़रूरत उन ई ॻाल्हि आहे त जिते गूगल इदारे पारां सिंधी ॿोलीअ खे दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि सां गॾु शामिलु कयो वियो आहे, त उते सिंध जे तालीमी इदारनि में सिंधी ॿोली खे सरकारी ज़बान जी हैसियत मंझराइण लाइ सिंध जे नौजवाननि, अदीबनि, दानिशवरनि खे पंहिंजो किरदारु निभाइणु घुर्जे।